नाज़रीन वाक़ियासी आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणायत क़ौम पंहिंजे हीरोज़ खे सलाम पेश करे थी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणायत उन्हनि शहीदनि जी बेमिसाल क़ुर्बानी सबबि मुल्क में अमन आहे। असांजी शहीदनि जानू क़ुर्बान करे क़ौमी परचम बुलंद रखियो। हथियारबंद फ़ौज ॾुखियाईनि बावजूदि वतन जी हिफ़ाज़त कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणायत क़ौम पंहिंजनि हीरोज़ खे सलाम पेश करे थी। उन्हनि शहीदनि जी बेमिसाल क़ुर्बानी सबबि मुल्क में अमन आहे। असांजी शहीदनि जानू क़ुर्बान करे क़ौमी परचम बुलंद रखियो। हथियारबंद फ़ौज ॾुखियाईनि बावजूदि वतन जी हिफ़ाज़त कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणायत क़ौम पंहिंजनि हीरोज़ खे सलाम पेश करे थी। उन्हनि शहीदनि बेमिसाल क़ुर्बानी सबबि मुल्क में अमन आहे। असांजे शहीदनि जानू क़ुर्बान करे क़ौमी परचम बुलंद रखियो। हथियारबंद फ़ौज ॾुखियाईनि बावजूदि वतन जी हिफ़ाज़त कई आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। आर्मी चीफ जो चवणायत क़ौम पंहिंजनि हीरोज़ खे सलाम पेश करे थी। उन्हनि शहीदनि जी बेमिसाल क़ुर्बानी सबबि मुल्क में अमन आहे।